की अॻिते वधाईंदे ख़बर शामिल कयूं पिया। ब्यूरो चीफ सिंध हुबो अली झांगर जी रिपोर्ट मुताबिक़ लारकानो कौसर मिल पाड़े जो रहवासी नौजवान जुनेद सोलंगी वलद बरकत अली सोलंगी कुछ ॾींहं अॻु मार्केट पुलिस पारां खंबे गुम करण वारो मामिलो। जुनेद सोलंगी जी अमल मीडिया आॾो ताईंदे चयो त मुंहिंजे पुट खे बिला जवाज़ खंबे गुम कयो वियो आहे। SSP लारकानो DIG लारकानो खे अपील कंदे चयो त मूंखे मुंहिंजो मासूम पुटु वापसि कराए ॾिनो वञे। अम्मा छा थियो आहे अम्मा? अवाम जो पुट पुलिस ॿधी वई आहे। 23 तारीख़ ते मंझंदि जो आया मार्केट वारा पुलिस वारा आया खानकी ड्रेस में। कार काए आया खानकी जी जी। उनमें मुंहिंजो पुट खणी विया आहिनि। ज़ोरीअ मारे कुटे मुंहिंजो न पियो वञे। पिस्टोल रखी उनखे ज़ोरीअ खणी विया। हाणे पहिरें ॾींहुं वियासीं त चयूं लख रुपयनि जो ॾियो त छॾियऊं। असां ग़रीब मिसकीन असां काॾो लख रुपयो आणियो त ॾोह ॿुधाइनि पिया छोकिरे जो? ॾोह न पिया ॿुधाइनि मां। अच्छा हा ॾोह न ॿुधायूं। असां जेके ज़ोरीअ खणी विया हाणे कलाकूं असांजो नथा बासनि त असां वटि कोन्हे को। हाणे चवंदा आहे ई कोन? हाणे असां वटि आहे ई कोन। अच्छा हाणे असां SP ॾे बि वियासीं ऑफिस उनजी दरख़्वास्त खणी थाणे ते वियमि उहा बि मंज़ूर न कयूं। चयूं त असां वटि आहे ई न। मञनि ई नथा पिया। असां ग़रीब मिसकीन बि असां काॾो एॾा लख आणियूं त ॾियूं हुननि खे। थाणे जो SHO आहे न चनो उन चयो त लख रुपयो ॾियो न त असां हुनखे FIR अलाए छा गोली अलाए छा था चवनि था त लख ॾियो न त असां हुनखे गोली हणंदासीं। उनजे करे असां वियासीं SP ॾे उहो बि पनो खणी विया आहियूं दरख़्वास्त पर उहा बि मंज़ूर न कयूं। चयूं असांखे का ख़बर कान्हे तूं हेॾे छो आई आहे तुंहिंजो पुटु हिते आहे ई कोन। नालो छा आहे नंढे जो अम्मा? जुनेद अली अवा। खे अपील करण चाहियो था? SP लाड़काणे खे DIG लाड़काणे खे अपील था कयूं त मूंखे पंहिंजो बचड़ो मोटाइजो मूंखे पंहिंजो पुटु बा मुंहिंजो बेगुनाह आहे बेकसूर आहे। कॾहिं बि मुंहिंजे पुट ते का दरख़्वास्त न थी आहे कॾहिं बि का FIR न थी आहे। भली काथे बि जांचा कनि मुंहिंजो बेकसूर आहे बेॾोह आहे। ख़ुदा खे ॾिसो मूंखे पंहिंजो बचड़ो मोटाइजो। अॼु 3 ॾींहं मुंहिंजे बचड़े अलाए कहिड़ो हाल थियो अलाए खाधई अलाए न पीतई बान असांखे ॾेखारनि था न कनि था न बासनि था त असां वटि आहे। हाणे बि दरख़्वास्त खणी आयूं SP त चयूं त असां वटि आहे ई न मोटाए ॾिनऊं दरख़्वास्त ते खणी वञो। असां ज़ोरीअ उते रखी आया आहियूं। ख़ुदा खे ॾिसो असांखे पंहिंजो बचड़ो मोटाइजो।